अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे नाहियूं तारीख़ जे आईने में। मुसन्निफ़ ऐं मुहक़िक़ ग़ुलाम मुस्तफ़ा नाहियूं। तारीख़ 1/10/2025 ईस्वी, ॾींहुं अरबा, शाम जा 3 बजा, क़िस्त 8हीं ऐं आख़िरी। हिन किताब जो जाइज़ो पेश करण लाइ हिकु ॿियो किताब तयारु थी सघे थो। हिन किताब जूं उणायूं कसियूं कम कोताहियूं बयानु करण लाइ वक़्तु बि दरकारु आहे, पर हिन वक़्तु आउं हिन किताब जो मुख़्तसिर जाइज़ो या पंहिंजे तरफ़ां राय पेश करे रहियो आहियां। 80 सिफ़नि जो ही किताब ख़ूबसूरत पके जुल्द में हुअण करे किताब नज़र थो अचे या हिन खे किताब चई थो सघिजे। रपना, फ़हिरिस्त, पब्लिशर जे नोट, इंजीनियर अब्दुल वहाब सहतो जी राय ऐं लेखक जे महाग वारनि 14 सिफ़नि खे कढी छॾिजे त बाक़ी 66 सिफ़ा रहंदा, जंहिंजो ही किताब आहे। उन में बि हिक सिफ़े ते लेखक जे मुताले हेठि आयल किताबनि जी फ़हिरिस्त ॾिनल आहे। पर अञा बि जेकॾहिं पके जुल्द खे किताब खां अलॻि कयो वञे त पोइ हिकु चोपड़ी वञी बचंदी। उन हूंदे बि सोन ते सुहागो उहो आहे त पब्लिशर अलाए जे छाजे करे छपाईअ जो फ़ॉन्ट या अखर नंढड़ा रखिया आहिनि। हालांकि जेकॾहिं अखरनि खे थोरो वॾो कयो वञे हा त न सिर्फ़ु पढ़ंदड़ खे आसानी थिए हा, पर किताब जी सफ़ात मां बि वाधारो अची वञे हा ऐं हिकु किताब जी सूरत अख़्तियार करे वठे हा। ग़ुलाम मुस्तफ़ा नाहियूं सां राकम जी शनासाई साल अॻु सिंधी अदबी संगत इस्लामाबाद शाख जी निस्बत सां थी। उन खां अॻु सिंधी अहिड़ा इस्लामाबाद जे व्हाट्सएप ग्रुप ते साईंअ खे कॾहिं पढ़िबो ऐं कॾहिं ॿुधिबो, जंहिंमां लॻंदो ईअं हो त इल्म ऐं अदब सां संदन तालुक़ु आहे। ग़ुलाम मुस्तफ़ा किरत जे लिहाज़ खां इंजीनियर आहे ऐं हैदराबाद, टंडो ॼाम ऐं ॼाम शोरे जे तालीमी इदारनि मां पची ऐं रची इस्लामाबाद अची पहुतो आहे। हूअं बि ॼाम शोरो जूं हवाऊं, हैदराबाद जूं रंगीनियूं ऐं टंडे ॼाम जे माहौल मां माण्हू शाइर, अदीब, दानिश्वर ऐं सियासतदान ई थी निकिरंदो आहे। लेखक जी पंहिंजी चवाणी मुताबिक़ पाण कहाणी ऐं रेडियो ड्रामे जो तख़लीकार आहे, त पोइ तारीख़ ऐं तहक़ीक़ जहिड़े महिनत तलब ऐं जाखोड़ वारे मौज़ूअ सां कीअं ऐं छो वञी पंहिंजो पांधो अटकायाई। असल में के सवाल करण जी आदत अॼु ताईं आहे ऐं पाण हमेशह सवाल ॾाढो काराइतो ऐं चुभंदड़ कंदो आहे। उन करे ई शायदि हिन पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में उभरंदड़ अनेक सवालनि जे जवाब ॻोल्हण लाइ ही रंध रोड़ण ऐं ॾूंगर ॾोड़ण वारे पेचरे ते पेर रखिया। कंहिं मौक़े ते कंहिं महिरबान जी ज़ुबानी ॿुधो हुयुमि त तारीख़ बोरिंग मौज़ू आहे, पर मुंहिंजो ख़्यालु हुनजे बिल्कुलु उबतड़ आहे। तारीख़ ॾाढो दिलचस्प, पुरकशिश ऐं मन मोहींदड़ मौज़ू आहे, जंहिंमें कई राज़, कई किस्सा ऐं कहाणियूं ऐं कई सचायूं मलमल जे अछी पोतीअ में पंहिंजो मुंहुं लिकायो वेठियूं आहिनि ऐं उन्हनि जो दीदार करण लाइ कई दिलियूं बेताब आहिनि। सिंध में वसंदड़ सवनि जे तादाद में ज़ातियूं मौजूदु आहिनि, जन मां के त मशहूर ऐं आम आहिनि, पर के न सिर्फ़ु तादाद जे लिहाज़ खां थोरियूं पर नाले जे लिहाज़ खां बि हैरत में विझंदड़ आहिनि। उन्हनि मां ज़ात या क़बीलो नाहियूं बि हिकु आहे। जेकर नाहियूं जी लफ़्ज़ी माना मालूम कंदासीं त थींदो न आहियूं, कोन्हूं, नाहियूं। उहो ई कारण हो जो ग़ुलाम मुस्तफ़ा मौजूदु हूंदे जॾहिं कंहिंखे ॿुधाईंदो हूंदो त ग़ुलाम मुस्तफ़ा नाहियूं, त हिन जे दिलि में उहे सवाल कर खणंदा हूंदा त ईअं छो, जंहिं करे हिन अणांगे सफ़र जो मुसाफ़िर बणिजी पियो। आउं जीअं मथे ज़िक्र करे आयो आहियां त तारीख़ ॾाढो दिलचस्प मौज़ू आहे ऐं उनखे हर पढ़ंदड़ जी उहा ई ख़्वाहिश हूंदी आहे त सच ॼाणे ऐं मुहक़िक़ जी बि कोशिशि हूंदी आहे त सच खे आम अॻियां आणे। सच ॼाणणु, ॻोल्हणु, परखणु ऐं परुणण लाइ लाज़िमी आहे त तहक़ीक़ कंदड़ ऐं पढ़ंदड़ अक़ीदत, एहतराम, मुहबत, लॻा तालिक़ ऐं वास्ते जी पटी पंहिंजे अखियुनि तां लाहे पोइ हिन राह जो राही थिए, तॾहिं ई सच ताईं पहुची सघंदो। पाण सुञाण ज़ाती माना में, रूहानी ऐं सूफ़ियाना वारे रंग में न। लेखक जाखोड़े कई किताबनि जा वर्क बि वराया आहिनि त कोशिशि करे माॻनि ताईं बि वञी रसियो आहे। उन सिलसिले में हेठियां किताब पढ़िया अथसि। नंबर 1 तहफ़तुल किराम मीर अली शेर कान्य। नंबर 2 जन्नतुल सिंध रहीमदाद मौलाई शीदाई। नंबर 3 समाट
रहीमदाद मौलाई शिदाई। नंबर 4 तारीख़ सिंध जुल्द नंबर 3 अब्दुल गनी अब्दुल्ला। नंबर 5 लबे तारीख़ सिंध लेखक जो नालो कोन ॾिनो अथसि। नंबर 6 तारीख़ ताहिरी लेखक जो नालो कोन ॾिनो अथसि। नंबर 7 सिंधी डिक्शनरी डॉक्टर नबी बख्श खान बलोच। नंबर 8 कलाम नवाब वली मोहम्मद लिगारी डॉक्टर नबी बख्श खान बलोच। नंबर 9 माहवार सोणी एडिटर ऐं शुमारो कोन ॼाणायो अथसि। नंबर 10 माहवार। नंबर 10 ॿ माहवार अख़बार तालीम एडिटर ऐं शुमारो कोन ॼाणायो अथसि। नंबर 11 तारीख़ समेजा मोहम्मद सलेमान भान। नंबर 12 सुंदरी उत्तम चंदाणी जूं शाहकार कहाणियूं पब्लिशर ऐं साल कोन ॼाणायो अथसि। नंबर 13 माहवार कींजर मुंहिंजो ॻोठु नंबर सेप्टेंबर 2001 ईस्वी। उन हूंदे बि संदसि तहक़ीक़ जो घणो हिसो ॾंद कथाउनि देवमालाई कहाणियुनि ऐं किसनि जो मुहताज आहे। हुन ॾस में ख़ासि रिचर्ड बटन जो किताबु सिंध ऐं सिंधी माथिरीअ में वसंदड़ क़ौमूं मुतरजिम मोहम्मद हनीफ़ सिद्दीकी अलाए जे छो ओझल रहियो आहे। हिन पूरे तहक़ीक़ी किताब में केतिरियूं ई एतबार में न अचण जहिड़ियूं कहाणियूं ऐं किसा बयानु कया अथसि जिन खे पढ़ंदे यकीन ई नथो अचे त तहक़ीक़ कंहिं जदीद इल्म जे ॼाणूअ जी कयल आहे। पर शायदि उहो सभु उन करे थियो आहे जो हिन ज़ात जे बुण बुनियाद ॼाणण ख़ातिर बीठल पाणीअ में पाण पहिरियों दफ़ो पथर उछलाए हरकत पैदा कई अथसि। पंहिंजे ज़ात वारनि माण्हुनि जे जन जन ॻोठनि ताईं पहुतो आहे। उन्हनि में आबाद मिलनी माण्हुनि जा शुजरा बयानु कया अथसि जेको हिकु ग़ैर ज़रूरी अमल थो लॻे। उन्हनि जो मुख़्तसर तारीफ़ ई काफ़ी थिए हा। ॻोठ जे हर चङे मुड़ुस लाइ पीर परस्त जो लफ़्ज़ इस्तेमालु करे हिकिड़ो अजीब असर थो छॾे कारीअ ते। उन्हनि सभिनी कच पकाइनि जे बावजूदि लेखक जसलाणू जो ईंदड़ मौरिख़ लाइ हिकु रस्तो हिकु वाट हिकु पेचरो हिकु पंध छॾियो अथसि ऐं ईंदड़ वक़्त में तहक़ीक़ कंदड़ लाइ हीअ तहक़ीक़ ऐं किताबु काफ़ी मददगार साबित थींदो। तारीख़ 1/10/2025 ईस्वी ॾींहुं अरबा शाम जा 5 बजा।